लाहौर मुस्लिम लीग नून आम चूंडनि में कामयाब थींदड़ आज़ाद उम्मीदवारनि सां राब्ते जे लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। लीगी पार्टी ज़रिए जी दावा कई आहे त नून पंजाब ऐं मरकज़ी में सभिनी खां वधीक वॾी पार्टी बणिजी साम्हूं आई आहे। मुस्लिम लीग नून वफ़ाक़ में क़ौमी असेंबली जी 73 सीटूं खणी पहिरें नंबर ते आहे, जॾहिं पीपल्स पार्टी क़ौमी असेंबली जी 53 सीटूं खणी ॿिए नंबर ते सियासी पार्टी तौरु उभरी साम्हूं आई आहे। मुस्लिम लीग नून वफ़ाक़ में PDM-2 ठाहिण जे लाइ अमली क़दम खणणु शुरू करे छॾिया आहिनि। पार्टी अॻुवाण नवाज़ शरीफ़ जी हिदायत ते नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ अॻूणे इत्तेहादी पार्टियुनि सां राब्ता शुरू करे छॾिया आहिनि। हिन गुज़िरियल राति पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सां तफ़सीली मुलाक़ात बि कई हुई, जंहिंमें वफ़ाक़ में गॾियल हुकूमत ठाहिण जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। पंजाब में गॾियल हुकूमत ठाहिण जा मामला बहस हेठि आया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।